अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं उन्हनि अल्लाह जो अहिड़ो क़दुरु न कयो जहिड़ो हुन जो हक़ हुयो ऐं हुननि पंहिंजे रब खे न सुञातो। चयाऊं त अल्लाह कंहिं बि बशर या इंसान ते कुझु बि वही या किताब नाज़िल न कयो आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां पुछ त उन किताब खे कंहिं लाथो जेको मूसा आंदो हो। उहो माण्हुनि लाइ नूर ऐं हिदायत जो सरचश्मो हो जंहिंखे तव्हां मुख़्तलिफ़ पननि ते नक़ल करे रखियो आहे। कुझु माण्हुनि जे अॻियां ज़ाहिर करियो था ऐं घणो कुझु लिकायो था ऐं अव्हां खे उन किताब ज़रिए उहो कुझु सेखारियो वियो जो न अव्हीं ऐं न अव्हां जा अबा ॾाॾा ॼाणींदा हुआ। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त अल्लाह ई इहो किताब नाज़िल कयो हो। पोइ खेनि संदन हाल ते छॾे ॾे त भले पंहिंजे अजायन बहसन फिज़ूल ॻाल्हियुनि ऐं अजायन दलील बाज़ियुनि सां खेॾनि। ऐं ही किताब यानी क़ुरान जेको असां नाज़िल कयो आहे इहो बरकत भरियो ऐं पाण खां अॻी किताबनि जी तस्दीक कंदड़ आहे। ऐं हिन लाइ त तूं मके ऐं हुन जे आसपास वारनि खे ख़बरदार करी जेके आख़िरत ते वेसाह कनि था उहे हिन क़ुरान ते बि ईमान आणीनि था ऐं इहे पंहिंजी निमाज़ुनि जी पूरी संभाल ऐं पाबंदी कनि था। ऐं इन खां वधीक ज़ालिम केरु थी सघे थो जेको अल्लाह ते कूड़ घड़े या चवे त मूं ते वही नाज़िल कयो वियो आहे हालांकि उन ते को बि वही नाज़िल न कयो वियो हुजे, या जेको अल्लाह जे नाज़िल कयल वहीअ जे मुक़ाबले में चवे त आऊं बेड़ो नाज़िल करे सघां थो जहिड़ो अल्लाह नाज़िल कयो आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तूं उन्हनि ज़ालिमनि खे ॾिसी त अजब करी जॾहिं उहे मौत जी सकरात वारी सख़्तियुनि में हूंदा आहिनि ऐं फ़रिश्ता उन्हनि ॾांहुं हथ वधाईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त पंहिंजनि साहनि जाननि खे ॿाहिरि कढो यानी पंहिंजा रूह पंहिंजे जिस्मनि मां कढो। अॼु अव्हां खे ज़िल्लत जो अज़ाब उन करे ॾिना वेंदो जो अव्हां अल्लाह ते बिना कंहिं हुज्जत या सनद जी नाहक कूड़ कंदा हुओ ऐं संदसि आयतुनि जे मञण खां तकबर सरकशी ऐं ॿुॾाई कंदा हुओ। पोइ अल्लाह ताला फरमाईंदो ॾिसो अॼु बेशक तव्हां असां वटि ईअं अकेला आया आहियो जीअं असां तव्हां खे पहिरियों भेरो पैदा कयो हो ऐं जेके कुझु अव्हां खे दुनिया में ॾिनो हुयोसि तो सभु पंहिंजे पुठियां छॾे आया आहियो। अॼु भला असां तव्हां सां गॾु तव्हां जा सिफारिशी बि नथा ॾिसो जिन जो अव्हां गुमान थे कयो त बेशक हू तव्हां में शरीक या हिस्सेदार आहिनि। यकीनन तव्हां जा पाण में तागापा टुटी पिया जिन जो तव्हां खे बावर हो से सभु तव्हां खां गुम थी विया ऐं तव्हां जूं दावाऊं ख्वाब ख़याल रहम ऐं गुमान सभु बेहक़ीक़त रहिजी विया।